नाज़िन तंगवाणी लॻ डेरा सरकी पुलिस थाणे जी हद ॻोठ गुलन डहाणी में थ्रेशर हलाइण तां डहाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिनि औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था कल्याण न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली डहाणी खां। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तंगवाणी डेरा सरकी पुलिस थाणे जी हद ॻोठ गुलन खां डहाणी में थ्रेशर हलाइण तां डहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। लठिन ऐं कुहाड़े जिन जो आज़ादा इस्तेमालु कयो वियो, जंहिं सबबि ॿिनि औरतुनि समेत 12 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे डेरा सरकी पुलिस खणाए सिविल अस्पताल तंगवानी पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि में नूरुल्ला डहाणी, ज़फ़रुल्ला, इनायतुल्ला, शाहिद अली, वलीदाद, इम्तियाज़, हाकिम अली ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में ॿिनि ॼणनि जो हालत ख़राब हुजण करे डॉक्टरनि लाड़काणे रेफर कयो वियो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। जी मोहम्मद अली, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।